ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां लाड़काणो मां शेयर कंदासीं। लाड़काणे जी चाणक अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पेरसन जो लाश हटायो आहे। अणॼातल पेरसन जो लाश अमले ॾिसी हद जी सिविल लाइन थाणे जी पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश ईदी रज़ाकारनि हवाले कयो। संदसि सुञाणप न थी सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां लाड़काणो मां शेयर कयूं पिया। लाड़काणे जी चाणक अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पेरसन जो लाश हटायो आहे। अणॼातल पेरसन जो लाश अमले ॾिसी हद जी सिविल लाइन थाणे जी पुलिस खे इतला ॾिनो आहे। पुलिस पहुची लाश ईदी रज़ाकारनि हवाले कयो। संदसि सुञाणप न थी सघी आहे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। लाड़काणे जी चाणक अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पेरसन जो लाश हटायो आहे। अणॼातल पेरसन जो लाश अमले ॾिसी हद जी सिविल लाइन थाणे जी पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश ईदी रज़ाकारनि हवाले कयो। संदसि सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वर इंताज मुनव्वर आगाह कजो। चाणक अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पेरसन जो लाश हटायो आहे। लाश जी सुञाणप थी सघी आहे? हाजी लाड़काणे जे चाणक अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में अणॼातल पेरसन जो जेको लाश उते पहुचायो आहे। सिविल लाइन थाणे जी पुलिस जेकी आहे उनखे इतला ॾिनो वियो, जंहिं पुलिस जेको आहे उते पहुची लाश जेको आहे पंहिंजी तहवील में वठी लाड़काणे जे चाणक अस्पताल आंदो ऐं उतां हुनजी जेको सुञाणप न थियण करे जेको हुनजो जेको लाश आहे उहो ईदी रज़ाकारनि जे हवाले कयो वियो आहे। हीउ पेरसन जो जेको लाश आहे उहो हिन वक़्त ताईं हुनजी जेकी सुञाणप आहे उहा न थी सघी आहे। जी महिरबानी मुनव्वर तफ़सील जे लाइ।